उनसे बात कर रहा हूं और उनसे बात की जिनको मिलने के लिए आप गाड़ी की डिक्की के अंदर छुप के जाया करते थे। तुम्हारे से बात करने का फायदा है क्या? तुम्हारे पास है क्या? तुम्हारे पास बात करने के लिए है क्या? सुना तो शहबाज शरीफ कहता जी मैंने पैगाम भिजवाया, और शहबाज शरीफ तुम्हारे पास मैं क्यों पैगाम भिजवाऊंगा? मैं उनसे बात की जो तुम्हें इशारों पर चलाते हैं, और मैंने बात एक की कि मुल्क में साफ और शफाफ इलेक्शन करवाओ, और कोई दूसरी बात नहीं की। शहबाज शरीफ मां बूट पॉलिश कंदड़नि सां ॻाल्हियूं न कंदो आहियां। मां उन्हनि सां ॻाल्हियूं कयूं जिन सां मिलण लाइ तूं गाॾी जी डिगी में वेही मिलण वेंदो हुएं। मां उन्हनि सां ॻाल्हियूं कयूं जेके तोखे इशारनि ते हलाए रहिया आहिनि। इमरान ख़ान जो मुरीद के में लॉन्ग मार्च के ख़िताब। इमरान ख़ान चयो त शहबाज शरीफ मां तोॾे पैगाम छो मोकिलींदुसि, तूं वटि छा आहे जो तूं सां ॻाल्हियूं कजनि। मां हिकु आज़ादु माण्हू आहियां, मरी वेंदुसि पर ग़ुलामी क़बूल न कंदुसि। इदारनि जे ख़िलाफ़ न आहियां, तामीरी तनक़ीद जारी रखंदुसि। कंहिं बि इदारे खे कानून तोड़ण जो इख़्तियार न आहे। अदलिया शहबाज गिल ऐं आज़म समाती ते तशद्दुद जे वाक़िअनि जो नोटिस वठे।